अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु मौलाना फज़ल रहमान साहब जी MQM सां मुलाक़ात थी आहे, पोइ वरी MQM सां आसिम ज़रदारी साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि राब्तो कयो आहे। MQM वारनि इस्लामाबाद वञण जो फ़ैसिलो कयो आहे। मौलाना साहब जे चवण त असां ॿिनि टिनि ॾींहंनि में MQM वारा अनाउंस करे छॾींदा, त उहो असां सां गॾु बीठा आहिनि। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जा जो रिमार्क हुयो त असांजो को जवाज़ त छॾियो आहे न सरकार सां गॾु बीहण जो। मौलाना फज़ल रहमान मुलाक़ात खां पोइ सिधो चयो त हू मतिलबु चयो न आई एम मोर देन सेटिस्फाइड, ऐं तमामु मुतमइन आहियां त अहिड़े MQM वारा अचनि पिया अपोज़िशन सां गॾु, ऐं हलीफ़ जमातूं ई ईंदियूं। सिर्फ़ु MQM पंहिंजे मुंहुं, हूअं त हर जमात पंहिंजे मुंहुं फ़ैसिलो कंदी, लेकिन MQM वई त पोइ क्यू लीग वई, सभई पाण में ॻंढिया वेठा आहिनि, मुफ़ादात सभिनी जा साॻिया आहिनि। सो छा चइबो आहे, जी का जाना ठहर गया, आउं सिर्फ़ु एतिरो चई सघां पियो, जी का जाना ठहर गया। हाणे मतिलबु हाणे वञे थो एक्चुअली किसो ही सुभाणे ख़ैर सां OIC वारो अॼु शुरू थियो आहे, सुभाणे कंप्लीट थींदो। 24 तारीख़ खां तव्हांखे बिल्कुलु हींअर बि ॾिसण वारनि खे बिल्कुलु चिटो नज़र अचे पियो त गवर्नमेंट जो जी का जाना ठहर गया ऐं रवानगी जा सामान आहिनि। हाणे सिर्फ़ु सुवाल इहो आहे त रवानगी कीअं ख़ासा विझंदा। अॼुकल्ह हू प्रेस कॉन्फ्रेंस बि मूं अॼु असद उमर खे ॿुधो पिए त उहो बि घणो ध्यानु हाणे हिन ॻाल्हि ते आहे त 27 ते जलसो जेको आहे उहो पाकिस्तान जी तारीख़ जो वॾो जलसो ॾेखारणी आहे। अच्छा, पाकिस्तान जी अज़ीमो तारीख़ जलसो थी वियो, मिसाल वॾो जलसो थी वियो। अवल त हाणे उनजी जेको जाइ वक़ू आहे या जिन जेको जलसे जो हंधु आहे उहो बि इम्पैक्टिंग न आहे। हाणे उन जेको ओतिरो तासुरी नथो बीहे। हू परेड ग्राउंड में हलियो वियो आहे, डी चौक खां सुरी वियो आहे, रेड ज़ोन में हलो मञी वठूं 1-2 लख माण्हू गॾु बि थी विया, ठीकु आहे। सो हाणे सॼी तवजा छो जलसे ॾे मरकूज़ थियल आहे PTI जी। छा उन जलसे में को अहम ऐलान ख़ान साहब हाणे फाइनली सोचे वेठो आहे त बसि उते करे ट्रम्प कार्ड ॾिसो ऐं कल्ह बि तव्हांखे गुज़ारिश कई पई त ऑप्शन ख़ान साहब वटि 2 आहिनि, इस्तीफ़ा ॾेई छॾे जी हा, ताकी हुन जेको हुनखे हिकिड़ी सियासी अना आहे हुनजी त भई आऊं नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी ऐं हिननि जे हथां जेका मूंखे डिफीट न मिले त हू पंहिंजी सियासी अना मजरू थियण खां बचाइण लाइ रिज़ाइन करे छॾे, लात पाड़ताऊं कुर्सी को फलाण ढमकान। या ॿियो तरीक़ो आहे त अंपायर खे सिधो जी हा हाणे त पोइ हणी कढी ऐं जांच ऐं पोइ हणी कढी, मतिलबु को ऐलान, को नोटिफिकेशन त शायदि ई कढी सघे, शायदि ई हुनजे हुकुम ते को नोटिफिकेशन जारी थिए, का ॻाल्हि करे वेही रहे, लेकिन का अहिड़ी ॻाल्हि करे विझी रहे प्रेस कॉन्फ्रेंस में, जलसे में, तव्हां फलाणे खे रखां थो, फलाणे खे कढां थो, मतिलबु अहिड़ी का ॿाराणी ॻाल्हि, इंतिहाई ॿाराणी ॻाल्हि हूंदी। अगरि ईअं थी सो ख़ान साहब मां इहो मतिलबु बहरहाल उमेदु रखिजे त बिल्कुलु ई ॿाराणी ॻाल्हि न कंदो। ऐं छाकाणि त हू थोरो इहो जेको जंहिं तरफ़ इशारो या ख़दशो हो, उहो ख़दशो अञा टलियो कोन्हे, छाकाणि त माज़ी में नवाज़ शरीफ़ इहो कमु करे सघियो, करण जी नवाज़ शरीफ़ कोशिशि कई हुई। उहा ई ॻाल्हि त अंपायर खे नवाज़ शरीफ़ साहब बि धकण जी कोशिशि कई, पर उनजो नवाज़ शरीफ़ खे ई भोगणो पइजी वियो। सो हींअर आउं सम्झां थो त ख़ान साहब वटि हाणे जेको ऑप्शन बचियो आहे उहो इहो ई बचियो आहे त हू पाण छॾे ॾे, छाकाणि नंबर गेम में नथो पुॼी सघे। इहो अञा नो कॉन्फिडेंस पेश न थी त आउं मुसलसल ई मुंहिंजी रट लॻी पई आहे, ॾिसंदड़ बोर थी विया हूंदा इहो ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी त हीउ जेको नंबर गेम आहे, तोड़ जोड़ आहे। भले उन में ख़ान साहब जी टीम नथी पुॼी सघे शहबाज शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी ऐं हिननि खे, भले फवाद चौधरी साहब हाणे इहो वॾी जेका हुनजो क्रेडिट खणे त असां वटि साईं 2 हुकूमत 3 हुकूमतूं 4 हुकूमतूं हुयूं, अगरि असीं पंहिंजा हुकूमती वसीला इस्तेमालु कयूं हा त हीअं थी वञे हा, हू थी वञे हा, त न करण बि त अचणु खपे न। वसीला मिसाल मुंहिंजे हथ में तलवार ॾेई छॾियो, मूंखे तलवार हलाइण अचे त मुंहिंजे के कम जी आहे न। सो पहिरां वरी ॻाल्हि हिते खुटायूं था, जी का जाना ठहर गया। ठीकु आहे सभु कॉलर नज़र गॾु सैयद नसीम अब्बास रोड़ी मां। जी नसीम अब्बास साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम काइद साहब खे बि सलाम। सर सवाल इहो आहे त जेको ही ड्रामो हली रहियो आहे इस्लामाबाद में, अपोज़िशन वारा तासुर इहो थो ॾिनो वञे त अमेरिका जे इशारे ते कमु करनि था ऐं मौजूदा हुकूमत जेका वेठी आहे उहा ज़िद ते अड़ी पई आहे।
त आख़िर हिन जो मसइलो छा थींदो आहे, अॻिते आख़िर हल छा निकिरंदो। ऐं ॿियो को अहिड़ो अवाम खे जेको आहे अख़्तियार ॾिनो वञे वोट जो, त उहो पंहिंजो सुठो लीडर चूंडे करे अचनि। हाणे बि सिंध तबाह लॻी पई आहे सफ़ा, सखर रोड़ी शहर सभु तक़रीबन जिते वञो था खॾा खुॿा रोड ख़तमु लॻा पिया आहिनि, डेवलपमेंट न आहे। त हिन जो हल छा निकिरंदो, काई साहब खां इहो सुवालु आहे असांजो। ठीकु आहे साईं। शाह साहब, हल छा निकिरंदो? हल ज़ाहिरी तरह ते इहो नज़र अचे थो त नंबर गेम में अपोज़िशन सघारी थिए पई। अगरि सुप्रीम कोर्ट जो बि लार्जर बेंच ठही वियो आहे, 63A जी तशरीह थी वेंदी, मञी वठूं, हिकिड़े मिंट लाइ मञी वठूं त भई PTI जा अदालत सगोरी इहो फ़ैसिलो ॾींदी त न, हिकिड़ी पार्टी जो मेंबर ॿी पार्टी खे वोट करे ई नथो सघे। ठीकु आहे, हाणे अगरि करे ई नथो सघे, ऐं अगरि हू 13, 14, 15 जेके मुनहरिफ़ आहिनि जंहिंखे ही लोटो चवनि पिया, अगरि हू अपोज़िशन सां मुठ थियल आहिनि, ॿधल आहिनि, हू इस्तीफ़ा ॾेई छॾींदा। उन्हनि चयो त असां इस्तीफ़ा ॾियण लाइ ठीकु आहे, इस्तीफ़ा ॾेई छॾींदा। हाणे इस्तीफ़ा ॾेई छॾींदा त जेका हींअर 179 जी स्ट्रेंथ आहे PTI जी, खोटी पवंदी। उन मां अगरि तव्हां 12 माण्हू खुटाए छॾींदो त ही वञी 177, 178, 167 सॉरी 166, 167 ते किथे वञी बीहंदी। हाउस में खपनि 172, सो इमरान ख़ान साहब जी हुकूमत अक़लियत में अची वेंदी। जी हा। अच्छा, अगरि ही 22, 24 जेके बि इतिहादी आहिनि इहे हलिया विया त ख़ान साहब जी 167 मां वञी ॻाल्हि वञी 142, 144 ते बीहंदी। सो नंबर गेम में शाह साहब आइनी तरह मूंखे को रस्तो नज़र न पियो अचे ख़ान साहब लाइ को ग़ैबी इमदाद अची वञे, ऐं नथो चई सघां। ॿियो इहो थी सघे थो त को एॾो को टकराव या आइनी बहरान ख़ान साहब या हुकूमत पैदा करे छॾे जो आइनी फ़ारिग़ थी वञे, उन ते को बि पेशन गोई करणु, अगथी करणु, उहो मुमकिन न आहे। जी हा, उहो मुमकिन न आहे। लेकिन ज़ाहिरी तरह आइनी तरह ख़ान साहब जी टीम हाराईंदे नज़र अचे थी अॼोकी तारीख़ में। वोट जो को मैकेनिज़म कढिजे, सिर्फ़ु वोट जो इहो ई मैकेनिज़म हूंदो आहे, बैलेट बॉक्स में वञी माण्हुनि खे वोट ॾियणो हूंदो आहे। अगरि माण्हू जेके आहिनि उहो ज़ात बरादरी ऐं नोटनि ते 500, 1000 ते वोट न ॾियनि, ऐं ज़ात बरादरी ऐं जेको आहे लंघी आयो, फलाण थी वियो, साईं बार पइजी वियो आहे, पंहिंजो आहे, ढिमकाणो आहे, मैरिट ते वोट ॾियनि त मसइलो हल थी वेंदो। नओं मैकेनिज़म छा साहब छो ठाहे इहो सॼी दुनिया में इहो ई मैकेनिज़म आहे। ठीकु आहे, जो कॉलर सां गॾु साबिर हुसैन भुट्टो लाड़काना मां। जी भुट्टो साहब, छा चवणु चाहींदा? साहब जिन खां गुज़ारिश आहे त असां ॿुधूं था त एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे, इहो जनरल जेको पर्सपेक्टिव जुड़ियल आहे। तव्हांजी नज़र में एस्टेब्लिशमेंट छाजे करे न्यूट्रल आहे, उहे कहिड़ा सबब थी सघनि था? PDM जो प्रेशर आहे, अपोजिशन जो प्रेशर आहे, या कुझु बैनुल अक़वामी सूरत हाल अहिड़ी क्रिएट थी आहे जंहिंजे करे इहा कंसेशन ॾिनी वञे पई? ॿियो इहो त जेकॾहिं वाकई रिज़ाइन ॾेई हलियो वञे ऐं हू अपोजिशन अचे थी पई, हू 1.5 साल हुकूमत कंदी, त उहो 1.5 साल में छा हुनखे नेक्स्ट इलेक्शन में इमरान ख़ान खे सुठो कटिजे थो आवाज़ साईं जो। ठीकु आहे सही। भुट्टो साहब, ॻाल्हि इहा आहे त इस्टेब्लिशमेंट छो न्यूट्रल थी वई आहे, इन जा कई अनेक इन ते माण्हू हिकिड़ो तजुर्बो बि करे सघे थो, कई जवाबात थी सघनि था, पर पाण एंड ऑफ द डे ॾिसूं न्यूट्रल थी वई आहे न। इहा ॻाल्हि त भुट्टो साहब बि मञे पियो, आउं बि ईअं सम्झां पियो, त इहा बहितर ॻाल्हि आहे, हिन में हर्ज छा आहे? ज़ाहिरी तरह हुनजो कारण जेको आहे भुट्टो साहब, उहो हो जॾहिं पोएं नवंबर में पोएं साल जेको इम्पोर्टेंट इदारे जी DG जी पोस्टिंग हुई, उन ते इमरान ख़ान साहब जो ख़्यालु हो त इख़्तिलाफ़ उतां शुरू थिया, ऐं पोइ इदारो ज़ाहिर आहे हिकिड़ो 3, 2.25 साल हुन में अपोज़िशन ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जी इहा तनक़ीद बि किथे न किथे वज़न विधो हूंदो त साईं सिलेक्टर आहे, सिलेक्टेड आहे, पोइ सिलेक्टर्स खे, ऐं पोइ मुल्क में राय आमा बि ख़ान साहब लाइ को एतिरो महांगाई ऐं ॿियनि सबबनि जे करे हमवार न रहियो। त ॻाल्हि इहा आहे त उहो अंग्रेज़ी में अक्सर आउं चवंदो आहे त उहो फैक्ट आहे त सक्सेस हैज़ मैनी फादर्स, फेलियर इज़ ऑर्फन। कामयाबी जा घणा ई भाईवार हूंदा आहिनि, पीअर हूंदा आहिनि, भाईवार हूंदा आहिनि। नाकामी जेका हूंदी आहे यतीम हूंदी आहे। सो कॾहिं कॾहिं माण्हू ॾिसो यार बुॾंदड़ ॿेड़ी में हाणे केरु गॾु हले, ॿिया बि फैक्टर हूंदा, मूंखे आउं नथो चई सघां।
बाक़ी जेको भुट्टो साहिब ॿी ॻाल्हि कई त रिज़ाइन ॾेई हलियो वञे साईं जो न पोइ चयूं त Opposition हलाए ॾेढ साल अगरि हलाए सघंदी आहे ॿी हुकूमत जेका अपोज़िशन वारा हुकूमत ठाहींदा शहबाज तव्हां चओ था 1.5 साल हलंदी भुट्टो साहिब मूंखे हलंदे नज़र नथी अचे ॿी हुकूमत बि मूंखे 1.5 साल मूंखे इन ई साल जे किथे आख़िर में वधि में बल्कि वधि किथां हिन साल जे आख़िर में पाण खे इलेक्शन थींदे नज़र अचणु खपनि अच्छा उहो ई अॼु थोरो हिकिड़ो अंसर वाई साहब जो हिकिड़ो कालम लिखियलु हुन में उन्हनि सुवालु हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो उतारियो त अगरि शहबाज शरीफ़ साहिब प्राइम मिनिस्टर थी बि वञनि था ऐं अगरि इत्तेहादीन मां को हिकिड़ो माण्हू जीअं काफ़ली खे अगरि उहा 1.5 साल हुकूमत हलाए छो जो काफ़ली खे रिस्क आहे ॾाढो 1.5 साल हुकूमत हलाइण लाइ त जेके अगरि PTI जा मुनहरिफ़ अरकान वोट कनि था उहे असेंबली मां डिज़ॉल्व ज़ाहिर वोट ॾियण खां पोइ असेंबली मां हलिया वेंदा त पोइ केॾी ब्लीक गवर्नमेंट हूंदी हूअं बि अगरि ॾिठो वञे त तमामु ब्लीक गवर्नमेंट हूंदी माना थोरी रुगो चिंगारी ऐं बसि ॻाल्हि ख़तमु छो पाण में ई हुननि जी दुश्मनियूं एॾियूं पुराणियूं आहिनि जो सही मुफ़ादात जो टकराव आहे मुफ़ादात न बीहंदा पंजाब जी सियासत नवाज़ लीग खे मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त अगरि शहबाज शरीफ़ साहिबु प्राइम मिनिस्टर थियो जेको ही हाणे नो कॉन्फिडेंस कामयाबु थी वियो इन खां पोइ प्रायोरिटी ते पहिरीं त चेयरमैन नायब साहिबु वेंदो शुरू वारा मां सोचां थो त अख़बारनि जी हेडलाइंस छा हूंदियूं शुरू वारे हफ़्ते ॾेढ में हिकु त चेयरमैन साहिबु फारिग थींदो उअं ई हू एक्सटेंशन ते हले पियो चेयरमैन नायब पोइ प्रोसिक्यूटर्स चेंज थींदा पोइ सिर्फ़ु कानूनी मशवरा वरिता वेंदा त नवाज़ शरीफ़ साहिबु अचे त हू पहिरीं जेल वञे 2-टे ॾींहंनि लाइ पोइ अदालत मां ज़मानत त अचे या कीअं थिए नवाज़ शरीफ़ साहिबु ॿाहिरि अची वेंदो उनखां पोइ ही मुख़्तलिफ़ क़िस्म जी ही गुफ़्तगू मशावरत थिए पई फलाण पियो थिए त इलेक्शन रिफॉर्म्स कीअं थियणु खपनि ऐं पोइ चूंड सुधारा कीअं थियणु खपनि इहे ख़बरूं पाण ॿुधंदा रहंदासीं पाण बि यकी हणंदासीं हीअं न थियणु खपे इलेक्शन में हीअं थियणु खपे हीअं मुनसफ़ाणी थींदी हीअं न थींदी 3-4 महीना उनखां वधीक नवाज़ शरीफ़ चौधरी परवेज़ इलाही अगरि चीफ मिनिस्टर पंजाब हूंदो त अञा यकीनी बणाईंदो नवाज़ शरीफ़ त उहे शायदि 6 महीना छॾे ॾे पोइ शायदि 4 महीननि में चए हाणे अहिड़ो माहौल जुड़ी वञे हिकिड़ो बयानु त ॾियणो हूंदो आहे साईं हिकिड़ो बयानु सिर्फ़ु बसि हू को राणा सनाउल्लाह खे चइबो त चीफ मिनिस्टर पंजाब जे ख़िलाफ़ु हिकिड़ी चिंगारी ॾियणी हिकिड़ो कंहिं इंटरव्यू में ॻाल्हि करे छॾे त यार ऐसी हुकूमत से तो ऐसे ही ठीक थे हम लोग कमु लही वेंदो ईअं ई नज़र अचे थो पियो अच्छा पर पोइ इन सॼी सूरत हाल में इमरान ख़ान साहिबु छा कंदा हूंदा प्रिसाइज़ली इमरान ख़ान साहिबु जेको कावड़ में आहे या परेशानी बि अगरि हूंदी ख़ान साहिब खे त उहा इहा हूंदी त भई भला जी का जाना ठहिर गया भला हुकूमत वई हाणे मुंहिंजे लाइ छा आहे त छा बसि IK कार्ड जेको आहे उहो बसि हाणे हुन में को बैलेंस न बचियो छा भई इनिंग छा ख़तमु थी वई छा त ख़ान साहिबु इहो चाहींदो त भला ठीकु आहे मूंखे अॻिते मुंहिंजे लाइ को जॻह त ठाहे ॾियो न को गारंटी त ॾियो न ऐं जीअं मूं तव्हांखे कल्ह ई टियों ॾींहुं बि ॻाल्हि पे कई त ख़ान साहिब जो बहरहाल हिकिड़ो कुझु न कुझु सपोर्ट आहे हीअ आहे हूअ ऐं ज़ाहिर ॿी हुकूमत बि ईंदी वरी महांगाई थींदी वरी शयूं थींदियूं पाण में वढ़ंदा त हिकिड़ी अपोज़िशन वॉइस सोल लोनली वॉइस इमरान ख़ान जी हूंदी उनखे आवाज़ त मिलंदी जेतोणीकि मीडिया सां ऐं ॿियनि सां जुठूं जाम कयूं आहिनि लेकिन बहरहाल वरी माण्हुनि खे विसरणु शुरू थींदो त IK छा कयो 3.5 सालनि में वरी ॿियनि ॾे ध्यानु वेंदो त ख़ान साहिबु चाहे थो त एतिरो त मूंखे खेॾण जो त को ग्राउंड त छॾियो न माना मूंखे सफ़ा इहो छो त चओ त हाणे घर हलियो वञे ठीकु आहे कॉलर सां गॾु इस्माइल लगारी दरकी मां जी लगारी साहिबु छा चवणु चाहींदा ओके बिल्कुलु कॉलर जावेद समो नगर पाकर मां जी समो साहिबु छा चवणु चाहींदा सर अस्सलाम वालेकुम सवाल सर अॼु जो सवाल इहो आहे त हिन वक़्तु ताईं जेके पाकिस्तान में जमहूरियत ते मुख़्तलिफ़ तजुर्बा थियनि पिया उन मां इहो साबित थी चुको आहे त जमहूरियत जेका आहे हिते जेको आहे कामयाबु न पई वञे ऐं एतिरी जेको आहे कम जी न रही आहे जेकॾहिं असां उनजो मिसाल ॾिसूं असांजो पाड़ेसरी मुल्क चाइना आहे उते हालांकि जमहूरियत बि न आहे पर तंहिं हूंदे बि उन जेको आहे तरक़ी कई आहे जेको दुनिया खे जेको आहे दुनिया में टॉप ते वञे पियो छा इहो आउं सम्झणु चाहियां त छो असां लाइ अञा एतिरी जमहूरियत ज़रूरी छो भला आहे समो साहिबु तव्हां पाण चई वियो त असां वटि जमहूरियत ते तजुर्बा थिया आहिनि काश कॾहिं असां वटि जमहूरियत अची वञे पोइ भले नाकाम थिए उहो पाण कामयाबु थींदी उहो त ज़ाहिर कामयाबु थींदी न अगरि जमहूरियत अची वई कॾहिं पर छाकाणि त असां वटि तजुर्बा थींदा रहंदा आहिनि जमहूरियत जे नाले ते तंहिंजे करे कामयाबु नथी थिए मूंखे दोस्तनि ते इंतिहाई एतिराम सां ऐं पंहिंजाइब सां
अक्सर चाइना जो मिसाल ॾियनि था, इहो नथा ॿुधाइनि त भई यूरोप सॼो जमहूरियत जे करे तरक़ी करे वियो, जी हा, अमेरिका सॼो जमहूरियत जे करे तरक़ी करे जी वियो, हा, जी हा, जी हा, जी हा। इंग्लैंड, अलाए फ्रांस, केतिरा मिसाल आहिनि, जर्मनी, अलाए केतिरा सभु अलाए जेके बि हींअर फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि उहे सभु जमहूरियत आहिनि। उनमें सिर्फ़ु हिननि खे चाइना जो नालो अचे थो, जी हा, ऐं रशिया बि जहिड़ो हाल आहे उनजो त फाइनेंशियल हाल पूरो थी वियो, पर हू बि नाम निहात जमहूरियत आहे। जी हा, सो सिर्फ़ु चाइना जो मिसाल छो था ॾियूं, यूके, फ्रांस, जर्मनी, अमेरिका, कैनेडा, तव्हांजो पाड़े वारो मुल्क, सॼो स्कैंडिनेवियन सॼे स्कैंडिनेवियन कंट्रीज़, सॼा अलाए ऑस्ट्रेलिया, अलाए छो असां हिकिड़े ई मुल्क ते फासी पवंदा त बसि उन में जमहूरियत न आहे, तरक़ी कई त असां वटि जमहूरियत न हुजणु जी। खपे। ऐं साईं दुआ घुरो समोसा त असां वटि जमहूरियत ते तजुर्बा थियणु बंदि थियनि, अलाह कंदो जमहूरियत हली पवंदी। अच्छा, ॿी साईं जी ॻाल्हि कई त जमहूरियत ते तजुर्बा, त हिकिड़ो माना सवाल अचे थो केतिरो हो आहे ब्रॉडशीट जेके कावे मूसवी साहब आहिनि, उहे ब्रॉडशीट जेके CEO आहिनि मालिक आहिनि, उहे फिरी विया। उहे चवंदा नवाज़ शरीफ़ साहब खां मां माफ़ी वठां थो। नवाज़ शरीफ़ साहब जे ख़िलाफ़ु जेको आहे वॾी हिकिड़ी मुनज़म साज़िश कई वई, जंहिंमें उन्हनि खे कोशिशि करण जी कोशिशि कई वई त उहे करप्ट आहिनि, पर उहे करप्ट न आहिनि। ऐं हाणे इन ते सवाल इहो आहे त छा अगेन एक्सपेरिमेंट हिकिड़ो थियो, वरी फेल थी वियो, सॼो हिकिड़ो अकाउंटेबिलिटी। ॻाल्हि इहा आहे, चऊं त विच हंट थी आहे, फलाण थी आहे, नवाज़ शरीफ़ ऐं नैब जेको आहे हिकिड़ो फ्रॉड आहे, जी हा, फ्रॉडुलेंट सॼी एक्साइज़ मूंखां करायूं। ऐं इहो छा नालो अथव? कावे मूसवी। जी हा, कावे मूसवी इरानियन शायदि नज़ात जा ब्रिटिशर आहिनि। मुशर्रफ साहब जे ज़माने खां मिलियंस ऑफ डॉलर वठंदा रहिया। जी हा, जी हा, जी हा, जी हा, जी हा। 22 सालनि खां पोइ खेसि ख़्यालु आयो आहे त नवाज़ शरीफ़ जहिड़ो त हुणी हुणी ख़बर आई त ख़िज़र साडा भरा आहे, हुणी हुणी ख़बर आई आहे ख़िज़र साडा भरा आहे, हुणी हुणी ख़बर पई आहे त नवाज़ शरीफ़ ते रुपयो जी करप्शन साबित थी आहे। जॾहिं हाणे नवाज़ शरीफ़ वारा सभरिया वेठा त हिन ते केस कंदा ब्रॉडशीट, ऐं ब्रॉडशीट वारनि हींअर पाकिस्तान खां पैसा भराया आहिनि। जी हा, जी हा, जी हा। त भाईजान जॾहिं तूं कुझु साबित न करे सघे, 22 साल हिकिड़ी फैमिली खे बकौल हिनजे, तव्हां हुनखे विच हंट कई आहे, उनजे पोयां तव्हां उनखे ज़ाहिर विच हंट जो मतिलबु हैरासमेंट थी, बसि उन लाइ तव्हां अगरि 22 सालनि खां पोइ ठली माफ़ी था घुरो। ऐं त अगरि इहो कोई अंडरस्टैंडिंग सां शरीफ़ फैमिली सां न थियो आहे त आउं त नवाज़ शरीफ़ जाइज़ हुजां त हिन ते पहिरीं केस कयां त भई तूं 22 साल मूंखे छा जे लाइ विच हंट कयो आहे। ॾिसो इहो मां तव्हांखे कई दफ़ा चयो, जॾहिं वक़्तु मटिजे थो न यासिर साहब, अहिड़ा शयूं मटिजनि थियूं, अहिड़ा मतिलबु सफ़ा जेके आहिनि, हू ॾिसो उहो वीचारो रोज़ TV ते ईंदो। मां तव्हांखे चवां हर हुकूमत शहज़ाद अकबर उहो किथे आहे, इंटीरियर मिनिस्टर जे करीब साहब जो चीफ हो, हिन ब्रॉडशीट ते वॾी तकरीरूं डिघी तकरीरूं, कागज़ ये दिखाओ ये कागज़, उहो वियो किथे भाईजान। सो अहिड़ा किरदार असां वटि हर हुकूमती दौर में अचनि था, पोइ इहे ग़ाइबु थींदा आहिनि। जीअं उर्दू में चइबो आहे गधे के सर से सिंग गायब हो गए, इहे जेको ग़ाइबु थियनि था। ऐं पोइ ख़बर पए थी त नवाज़ शरीफ़ खां वधीक त ईमानदारी त शरीफ़ फैमिली खां वधीक आहे, केरु आहे कोन। ठीकु आहे, कॉलर असां सां गॾु अब्दुल सबूर सूमरो शिकारपुर मां। जी सूमरो साहब, छा चवणु चाहींदा? असांजो जेको आउट इस्तेमालु थियो, जीअं चङा मना थियो हुयो, त जॾहिं तारीख़ लेख बि त असां सिंधी ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी हुकूमत उहे 6 महीना हलंदी, तारीख़ में असां किथे हूंदासीं, ऐं वफ़ात में बि असांखे को उहिदो कोन मिले, ऐं को नथी घुरे। साईं आवाज़ तव्हांजो सही नथो अचे, अगरि ॿीहर कॉल करे सघो त ठीकु आहे। ॿी बि कॉल, मिसिस ज़फ़र नकवी हैदराबाद मां। जी मिसिस नकवी, क्या कहना चाहेंगी? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी काजी साहब से भी सलाम। मैं ये पूछना चाह रही थी कि आज शहबाज शरीफ, हम आपका प्रोग्राम बहुत शौक से देखते हैं, मेरे हस्बैंड और मैं साथ बैठे हुए आपको प्रोग्राम को एंजॉय करते हैं, बाकायदा आप लोग भी हंसते खेलते ये प्रोग्राम करते हैं, मैं भी देख रही होती हूँ। माशाल्लाह मुझे भी अच्छी खासी समझ आ गई है आप प्रोग्राम की। आज शहबाज शरीफ बड़ा अच्छा सा एस्टेब्लिशमेंट की इतनी तारीफ कर रहे थे, तो मैं सोच रही थी कि इमरान खान को सारे टेन्योर में बिलावल सिलेक्टेड कहता रहा, नेक्स्ट सिलेक्टेड कौन होगा, शहबाज शरीफ या बिलावल? ये समझ नहीं आ रहा मुझे, आप बताइए प्लीज। ठीक है। बात यह है कि
نیکسٹ سلیکٹڈ کون ہوگا. اور شہباز شریف صاحب کو دیکھیں نا, وقت اور حالات بدلتے ہیں, تو یہ جو براڈ شیٹ والے جو 22 سال سے پاکستان حکومت آپ کے ہمارے ٹیکسز کے پیسوں پر اس کو لگایا گیا تھا کہ وہ نواز شریف کے صاحب کی انکوائری کرے اور اس کی جو لنڈن UK میں اس کی مبینہ جائیدادات کرپشن ہے, منی لانڈرنگ ہے, اس کے لیے کچھ, تو اس نے بھی وہ کیا انشاء کا شعر ہے, حکم لگایا ہے سب مایا ہے, ٹھوک بجا کر ہم نے بھی حکم لگایا ہے سب مایا ہے. تو اس نے بھی آج ٹھوک بجا کر 22 سال کے بعد فرما دیا کہ نواز شریف کوئی ایک پیسے کا کچھ گڑبڑ نہیں, ٹھیک ہو گیا. تو ظاہر ہے اب شہباز شریف صاحب بھی, جو خیر شہباز شریف تو کبھی بھی ہماری اسٹیبلشمنٹ یا اس کے خلاف کبھی بھی ایسے سخت وہ لہجہ نہیں, لب و لہجہ رکھتے تھے, وہ ان کی بھتیجی ہیں اور دوسرے صاحبان ہیں. لیکن ظاہر ہے وقت کے ساتھ سیاست میں حلیف اور حریف بدلتے ہیں, تو یہ کوئی اتنی عجیب بات نہیں ہے. اور آپ کے ساتھ نقوی صاحب بھی بیٹھے ہیں, ان سے پوچھ لیں, وہ سیاست ان کی گفتگو سے لگتا ہے کہ وہ پرانے سیاسی کارکن رہے ہیں. تو یہ تو منظر بدلتا ہے, کیسے کیسے والی بات ہے, یہ تو سامنے ہوتا ہے شب و روز تماشا میرے آگے. تو یہ تو ہم نے بہت سالوں سے یہ چیزیں دیکھی ہیں کہ کیسے منظر بدل جاتا ہے. یہ کوئی اتنی اچنبھے کی بات نہیں ہے. جہاں تک آپ کا سوال ہے کہ نیکسٹ سلیکٹڈ کون ہوگا, اس کے لیے تو ظاہری طرح ظاہراً تو سلیکشن اپوزیشن نے کی ہے شہباز شریف صاحب کی کہ وہ پرائم منسٹر ہوں گے. جی اپوزیشن نے تو یہی بولا ہے. کالر نے ساگر داد محمد گڈانی گوٹ قیمہ. جی گڈانی صاحب چھا چوڻ چاہیے. ہاں السلام علیکم سر. اج ماشاء اللہ قاضی صاحب جی شعر و شاعری بھی زبردست لگے تھی پئی. قاضی صاحب حکومت ऐं اپوزیشن میں زور آزمائی جاری ہے. ظاہری طور تے وفاقی حکومت کمزور تھی وئی ہے, پر وفاقی وزیر जेके आहिनि से कामयाबनि जा गुण ॻाए रहिया आहिनि ऐं गुण ॻाए ॻाए थकिजी पिया आहिनि. त छा तव्हां सम्झो था त वाक़ई वफ़ाक़ी हुकूमत खटी वेंदी, या कल्ह खां वठी जेको आहे हिकिड़ी तस्वीर चैनल तां ॾेखारी पई वञे ऐं फवाद चौधरी राजा परवेज़ अशरफ जे कन में कुझु चई रहियो आहे, त छा इहो ईअं त न चई रहियो आहे त अंदरां खोखला आहियूं पर दामा नथा छॾियूं? इन ते रोशनी विझो, महिरबानी. ठीकु आहे साईं. बिल्कुलु. नज़ीर बलोच मीरपुर कासमा. जी बलोच साहब छा चवणु चाहींदा? हा साईं, सभ खां पहिरीं त अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. हा, मुंहिंजो अली काज़ी साहिब जिन सां सवाल आहे त अॼु इहो OIC जो इजलास थियो इस्लामाबाद में, ऐं जी तव्हां पंहिंजो गाए बगाए तबसरो कंदा रहंदा पाकिस्तान जी माशी हालात जे हवाले सां, ॿियो FATF हवाले सां, त अञा त ग्रे लिस्ट में आहे. असांखे इहो लॻो त अॼु इमरान ख़ान तालिबान जो ज़िक्र कयो, अफ़गानिस्तान जो ज़िक्र कयो, ऐं चाइनीज़ बि हुआ इन इजलास में आया. इहो पाकिस्तान जे माशी जे मुताबिक़, माशी हालत जे मुताबिक़ ये पाकिस्तान खे सपोर्ट कंदो या ये पाकिस्तान जे जो मुफ़ादात जे ख़िलाफ़ ईंदी. अॼु इन जी तकरीर बि जेको आहे इन ई हवाले सां जेको आहे न पंहिंजो क्रिटिसिज़म में अचे पई त हीअ जेको आहे पाकिस्तान जे मुफ़ाद वटां हिन जी जेको आहे न इहा ॻाल्हि न हुई, फाइनेंशियली ख़ासि तौर ते. इन ते आवाज़ जेको आहे तबसरो कयो. महिरबानी साईं. ठीकु आहे साईं. पहिरीं साईं केरु हुजनि? दाद मोहम्मद गडानी साहब. गडानी साहब जो ॿी त सही ॾिसूं, तव्हां चओ था त हुकूमत जो, मूंखे त नथो लॻे त हुकूमत जो को पलड़ो भारी थिए पियो. लेकिन हू जेको फ़ोटो मूं बि ॾिठो, अॼु मूं पंहिंजी अख़बार में कल टाइम न्यूज़ ते ॾिठो पियो त फवाद चौधरी साहब कुझु राजा परवेज़ अशरफ साहब खे कन में चवनि पिया, ख़ुदा ख़बर कन में छा पिया चवनि. इहे ॾिसी मूंखे मुंहिंजो त अगरि छाकाणि त असीं बुनियादी तौर ते अख़बारी लिखण वारा पुराणा साफ़ी हिसाब सां, त मुंहिंजो कैप्शन लिखिजे त हू हिकिड़ो पंजाबी गानो हूंदो, सानू भी ले चल नालवे. जॻह ॾे असांखे बि. न यार अॻियो बि छा कहिड़ी गड्डी वाले आहे, इहे कुझु गानो आहे, पुराणी पाकिस्तानी फिल्म आहे, सानू भी ले चल नालवे, सोणी गड्डी वाले आहे, ईअं कुझु आहे. ॿियो मूंखे पक न आहे, बसि सानू भी ले चल नालवे. सो हाणे त वधीक तबसरो छा कयूं, पर गाॾी में जॻह हुजे त केरु वठी वञे. उहा ई ॻाल्हि आहे, फ़िलहालु जॻह फुल आहे. अच्छा, ही साईं जेके OIC जी ॻाल्हि तव्हां वटि कॉलर पोइ अचूं था पिया नज़ीर बलोच साहब जी ॻाल्हि ते. सारंग मीर सूमरो कराची मां. जी सूमरो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर. अली साहब, हिकिड़ो सुवालु हुयो मुंहिंजो, जिते सियासत जो मिज़ाज अवाम खां बिल्कुलु कटियल हुजे, माना अवामी मुफ़ादनि जो बिदड़ थियो हुजे, थींदड़ हुजे. असां हिन ई टेंड्यूअर में हुकूमत जो ॾिसंदासीं, 3.5 सालनि में अवाम जी ॻाल्हि कंहिं न कढी,
भले 150 रुपए ते पेट्रोल पहुतो, 180 ते डॉलर पहुतो, 400 ते गियो पहुतो, न अपोजिशन खे चूंडड़ी पई न हुकूमत खे चूंडड़ी पई। अहिड़े मिज़ाज में मां अवां खां सवाल पुछणु पाईंदुसि, आख़िर अवाम जो रस्तो कहिड़ो निकिरंदो जिते अहिड़ो सियासी मिज़ाज हुजे, जिते अवाम जी ॻाल्हि काई न थिए। जॾहिं इस्लामाबाद पहुचण जी ॻाल्हि थियनि त हू हिकदमि चवनि त अवाम खे 10 लखनि जे तइदाद में पहुचणु घुरिजे। इन सूरत हाल में अवाम जो छा थींदो, अवाम केॾांहुं वेंदो? ठीकु आहे सुमरो साहब। बलोच साहब मीर ख़ासि मां OIC जे हवाले सां ॻाल्हि कई। OIC जे हवाले सां ख़ान साहब जॾहिं ही चवनि पिया त असां इस्लामिक मुल्कनि खे ही जेको यूक्रेन ऐं रशिया जो थिए पियो हिन में न्यूट्रल रहणु खपे, त वरी मूंखे न चाहींदे बि लफ़्ज़ न्यूट्रल ते मुंहिंजी सुई अटकी पई त यार ईअं न कयो। कल्ह ताईं न्यूट्रल खे जानवर चवंदा हो, हाणे चओ था त सॼी इस्लामिक दुनिया जेको आहे न्यूट्रल थी वञे। सो लेकिन अगेन जेको स्लांट हो इमरान ख़ान साहब जो, हू हिकिड़ी एंटी वेस्ट हिकिड़ी, ऐं असां मतिलबु चऊं त असांखे सभिनी खे गॾिजी जेको आहे उहो हिकिड़ी पंहिंजो इस्लामिक ब्लॉक एंड एवरीथिंग ऐं पंहिंजो मुतहद रहणु खपे, फोर्स ठहणु खपे। उहो जेको भुट्टे साहब 70s में कोशिशि कई पर उनजो पोइ भोगणो पियो भुट्टो साहब खे। भुट्टो साहब त उन्हनि खे वेतर अञा थोरी आथत बि ॾिनी त बम बि ठाहे वठूं था, पोइ सभु इंटीग्रेट हू। त भुट्टो साहब जो त विजन डिफरेंट हो ऐं हुन महिल कोल्ड वॉर हुई, हिन महिल बि इन वे कोल्ड वॉर शुरू थी वई आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त कीअं सऊदी अरब अफोर्ड करे सघे थो न्यूट्रल रहणु? ही जेके वॾा जेके इस्लामी मुल्क आहिनि इहे न्यूट्रल रहणु कीअं अमेरिका खां ऐं वेस्ट खां किथां ॿाहिरि वञी सघनि था? थोरो ॾुखी ख़्वाहिश आहे। ऐं ख़ान साहब जी को एतिरी हिननि इस्लामी मुल्कनि ते एतिरी डिघी इन्वेस्टमेंट न आहे टाइम जी ऐं ॿियनि शयुनि जी। सो लेकिन तकरीर ठीकु आहे, तकरीर जी हद ताईं। चाइना खे फॉरेन मिनिस्टर खे वॾी सिग्निफिकेंट ॻाल्हि आहे त हुनखे सॾियो वियो एज स्पेशल गेस्ट, इम्पॉर्टेंट ॻाल्हि हुई। ऐं हुन तकरीर बि कई त हू पाकिस्तान OIC सां जी मतिलबु इंट्रस्ट ऐं सभु शयुनि सां चाइना जे इंट्रस्ट खे इंटीग्रेट करणु चाहे थो मुस्लिम मुल्कनि सां। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ न आई त हुन चयो त जेको OIC जो फ़लस्तीन ऐं कश्मीर ते स्टैंड आहे, चाइना जेको आहे हुनखे इंडोस करे थो। फ़लस्तीन ते त सम्झ में अचे थो त OIC जो हिकिड़ो स्टैंड आहे त भई 2 नेशन स्टेट वारो जेको आहे त 2 रियासतूं ठहणु खपनि। कश्मीर ते OIC जो स्टैंड छा आहे? जी हा, असांजा ब्रदर इस्लामी मुल्क आहिनि, असांजा महिमान आहिनि, त मूंखे ख़बर न आहे छा स्टैंड आहे छा OIC जो। मतिलबु हूंदो, कुझु न कुझु हूंदो। चाइना चए पियो त असीं इंडोस कंदासीं त कुझु न कुझु हूंदो, लेकिन साईं चयो त हिन जा माशी सही हाणे असीं हिन ॻाल्हि में काफ़ी अॻिते निकिरी आया आहियूं त असांजो जेको असां अमेरिका सां ऐं वेस्ट सां तालुकात चाहियूं था, पर असां पंहिंजी जेका चॉइस आहे, असांजी हीअं जेका फॉरेन पॉलिसी आहे उन में असांजी चॉइस जेका आहे उहो टिल्टेड आहे टूवर्ड्स चाइना। हाणे इहा ॻाल्हि सॼी दुनिया खे बि ख़बर आहे। हाणे वेस्ट या अमेरिका असां मां मुर्गो हथु नथो कढणु चाहे, पर हीअं ताज़ो वाइट हाउस जे स्पोक्समैन जी मूं ब्रीफिंग अख़बार में पढ़ी पई त जॾहिं हुनखां सवाल पाकिस्तान जे हवाले सां कयो वियो त हुन त हमेशह चवंदा आहिनि पाकिस्तान असांजो स्ट्रेटेजिक पार्टनर आहे, असांजी हाणे चवनि पिया असीं हालात खे ॾिसूं पिया। वाइट हाउस जो स्पोक्समैन जेको ॻाल्हाइनि त चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी थोरी दूरियूं त आहिनि ऐं हीअ जेके ब्लॉक्स ठहण जी ॻाल्हि थिए पई, ज़ाहिर आहे हीअ हिकिड़ी अपॉर्चुनिटी हुई चाइना वटि त हू उहे बि ख़ैर इन इस्लामी मुल्कनि सां हुनजो आहे, पर हिकिड़े गॾियल फोरम ते पाकिस्तान ऐं सम्झां थो त हीअ पंहिंजी दोस्ती निभाई आहे चाइना सां ऐं हिन जो इकनॉमिक इम्पैक्ट त सही उहो ई ईंदो जेको असांजी फॉरेन पॉलिसी जो टिल्ट जेको चाइना ॾे हुजण सां फ़ाइदो आहे या नुक़सानु, उहो बहस तलब ॻाल्हि आहे, लेकिन उहो ई इम्पैक्ट ईंदो। सही, ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु पोइ सुमरो साहब जी ॻाल्हि ते अचूं था। रहीम बख़्श चांडियो लाड़काना मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? हेलो सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, हुकूमत जो चए थी त इहो असांजी कारकर्दगी भली आहे, 2-3 सालनि खां वठी हेॾी महांग मथां महांग, 1 करोड़ घर काॾे विया, नौकरियूं काॾे वियूं, हे त छा चवंदा आहिनि अॻी हुकूमत खे चवनि था ठीकु आहे मञूं था, उहा ख़राबु हुई त भला हे का त कारकर्दगी पंहिंजी सुठी ॾेखारनि न। ठीकु आहे साईं। सुमरो साहिब जेका ॻाल्हि कई त पोइ माण्हुनि सां डिस्कनेक्ट जेका असांजी पावर पॉलिटिक्स आहे
त मतिलबु उन सां जुड़ियल बकौल सूमरो साहिब जे जॾहिं की असांजी हुकूमत हुजे या अपोज़िशन, हू जेको बि कमु कनि था उहो आवाम लाइ कनि था। हाणे आवाम है जेको मञे ई नथी बकौल सूमरो साहिब जे। अगरि सूमरो साहिब जी ॻाल्हि चऊं, अगरि सूमरो साहिब खे आवाम जी तर्जुमानी जो ॾियूं पाण, आवाम चए जे असां लाइ कुझु हू त जेको कुझु कनि था, लॉन्ग मार्च कनि था, इमरान ख़ान 10 लाख माण्हू गॾु करे पियो, जेको कुझु थिए थो असांजे मुल्क में उहो मुल्क जे अज़ीम तर मुफ़ाद ऐं क़ौम जे आवाम जे अज़ीम तर मुफ़ाद में थिए थो। पर अगरि ॻाल्हि खे ऑन अ डिफरेंट नोट, अगरि ॻाल्हि ईअं वठिजे मिसाल सूमरो साहिब जी, त सूमरो साहिब आऊं हिन ॻाल्हि में बिलीव कंदो आहियां त माण्हू खे पंहिंजी इज़त पाण कराइणु अचणु खपे। जी हा, चाहे हू फ़र्द हुजे, ग्रोह हुजे, क़ौम हुजे। इहो छॾणु त ॿियो असांजो ख़्यालु करे, असांजी इज़त करे, इहो त पोइ हुनजी महिरबानी, जी हा, उहो त पोइ हुनजी करे न करे हुनजी मर्ज़ी आहे। पर अगरि छा इहो त सूमरो साहिब तव्हांखे ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे पाण खां पुछणु खपे न, त छा असां अहिड़ा जेको बि असीं सियासी पार्टियुनि सां हिकिड़ी जेका ग़ैर मशरूत क़िस्म जा मामलात रखूं था, त हू बि चवनि था ठीकु आहे। मतिलबु हाणे तव्हां छा हिन ते ॻाल्हि इहा आहे त आऊं अगरि पंहिंजी इज़त न करायां, उमेद कयां त यासिर मुंहिंजी इज़त करे वठे, पोइ यासिर जी मर्ज़ी आहे करे न करे। ऐं अगरि न बि करे थो, वरी बि आऊं यासिर जे पोयां भॻो बीठो आहियां, त पोइ यासिर ते कहिड़ी मया। जी हा, जी हा, जी हा। अल साहिबु हिकिड़ो जेका पंहिंजी OIC वारी ॻाल्हि हले पई, हिकिड़ो सुवालु अचे पियो त पाकिस्तान न्यूट्रलिटी जी ॻाल्हि कई आहे, इवन OIC मेंबर्स खे बि चयो आहे त तव्हां जेको आहे उहो न्यूट्रल रहो हिन ते, यूक्रेन ऐं रशिया वारे तनाज़े ते कंहिं बि धड़े जो हिसो न थियो। गॾोगॾु वरी चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर सां गॾु असांजी फॉरेन मिनिस्टर जी मीटिंग थी आहे, उनखां पोइ जेका कलेक्टिव स्टेटमेंट जेका चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर ॾिनी आहे, असांजे फॉरेन मिनिस्टर न, पर कलेक्टिव स्टेटमेंट चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर जेका ॾिनी आहे, त पाकिस्तान ऐं चाइना ॿिन्ही खे, बीजिंग ऐं इस्लामाबाद ॿिन्ही खे तशवीश आहे रशिया जे मथां सैंक्शन्स ते। ॾिसो न, शयूं उन डगर ॾे वञनि पियूं जेका मूं गुज़ारिश कई त पाकिस्तान जेको आहे, अच्छा इहे दुनिया में मुल्कनि जी हिकिड़ी पोज़ीशन हूंदी आहे, हमेशह ईअं चवां थो, ज़ाहिरी तरह कुझु पोज़ीशन्स वक़्तु साबित करे थो त उहे ग़लति हुजनि थियूं, ज़ाहिरी तरह न, हुन महिल उहे ग़लति लॻनि थियूं, वक़्तु अचण ते उहे सही थियनि थियूं, पर कुझु शयूं वक़्तु अचण सां ग़लति साबित थियनि थियूं। बदकिस्मती सां असांजी जेकी पोज़ीशनिंग रही आहे, चाहे असां अफ़गान ज़ियाउल जे ज़माने में जेको प्रो अमेरिका सफ़ा सोवियत यूनियन खे तबाह करणु निकितासीं, त सोवियत यूनियन त थियो सो थियो, पर ऐं उनमें असांजो हथु केतिरो आहे, या पंहिंजा अफ़ाल केतिरा आहे सोवियत यूनियन जा, हिकिड़ी अलॻि बहस आहे। लेकिन क्वेश्चन इहो आहे त हुन महिल बि कयोसीं, उहा असांजी पोज़ीशन हुई, वक़्तु साबित कयो त हुनजो असांखे वॾो ख़मियाज़ो भुगतणो पियो। मुशर्रफ साहिबु अची पाकिस्तान वरी हिकिड़ी पोज़ीशन वरिती त असीं प्रो अमेरिका थींदासीं, उहे जेके असांजा मुजाहिदीन हुआ उहो हाणे दहशतगर्द हूंदा ऐं असीं हाणे कुटींदासीं, ठीकु आहे, उहा असांजी पोज़ीशन हुई। वक़्तु साबित कयो, ख़ुदि इमरान ख़ान साहिबु चए थो त वॾो नुक़सानु थियो असांखे। हाणे वरी असीं हिकिड़ी पोज़ीशन वठूं पिया, हीअ जेके दुनिया तक़सीम थिए पई ब्लॉक्स में, हाणे को राज़ त कोन्हे न, भले ही चवनि न, भले अञा बि जेको जो बाइडन जेको आहे हू वीडियो कॉन्फ्रेंस में 2 कलाक हीअं चोथों ॾींहुं वरी प्रेसिडेंट शी सां ॻाल्हायो अथसि, चाइनीज़ प्रेसिडेंट सां। लेकिन ज़ाहिर आहे ही ओतिरी, लेकिन शयूं आहिनि त पाकिस्तान पंहिंजी वरी पोज़ीशन वठे पियो। हाणे सिर्फ़ु परेशानी तॾहिं थिए थी, परेशानी तॾहिं थिए थी जॾहिं को हुकुमरान ज़ाती मुफ़ादनि जे करे या को ग्रोह ज़ाती मुफ़ादनि जे करे सॼे मुल्क जी फॉरेन पॉलिसी खे कॉम्प्रोमाइज़ करे छॾे थो। उहो हिकिड़ी उनजो कॾहिं बि कंहिं बि दुनिया में कंहिं बि मुल्क खे फ़ाइदो न थियो आहे। असां वटि माज़ी में ज़ियाउल हुजे, मुशर्रफ हुजे, हिकिड़े पंहिंजे ताकी तव्हांखे वर्ल्ड पावर जेको आहे हू लेजिटिमेसी ॾेई छॾे ऐं डॉलर ॾेई छॾे। अच्छा, उन्हनि डॉलरनि सां को मुल्क संवरजी वियो हुजे हा, को असांजो कर्ज़ु लही वियो हुजे हा, उहो बि न। सो हींअर बि पोज़ीशनिंग आहे, उहो हाणे वक़्तु साबित कंदो ग़लति आहे या सही आहे। जी हा, ठीकु आहे। कॉलर सां गॾु आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? जी जी, अर्लियर काज़ी साहब जिन चयो त अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट वारनि पंहिंजो स्टेटमेंट जारी कयो आहे त दे आर वेरी मच कंसर्न अबाउट डेमोक्रेटिक सिस्टम जी स्टेबलाइजेशन इन पाकिस्तान, ऐं उहो चवनि था त असां पंहिंजा जेके रिलेशनशिप पाकिस्तान सां उन्हनि खे वैल्यू कयूं था, पर हिकिड़े न्यूट्रल तरीक़े सां
why the American state government or a State Department felt unan ke for the sake of a democracy Pakistan lae statements issue karan gurjan ya assurance den gurje. Is there any likelihood that we may come across some sort of mishap in Pakistan at this point of time? Ya halat itra sangeen hain jo in tarah jo America ke bayan lene ki zarurat महसूस थी या ये एक routine बयान हो? Thank you very much. ठीक आहे साईं आमिर साहब, टू बी ऑनेस्ट मूं इहो किथे बयानु पढ़ियो कोन्हे, डेमोक्रेसी सां रिलेटेड अॼु सुबुह जे अख़बारनि में बि न हो, हिन महिल ताईं टीवी ते बि न. आई डोंट नो किथे हिननि असांजी इंटरनल पॉलिटिकल सिचुएशन ते जेको तव्हां चयो, मूं त जेको पढ़ियो हो उहो कल्ह अलाए टियों ॾींहुं हो जेको वाइट हाउस ॾिनो, स्टेट डिपार्टमेंट न वाइट हाउस जे स्पोक्समैन ॾिनो, ऐं हुन में हुनजी, लेकिन अगरि इहे ॾिनो आहे जीअं आमिर साहब किथे पढ़ियो हूंदो मूंखे ख़बर न आहे, त इहो अमेरिका छाकाणि त दुनिया जो डेमोक्रेसी जो चैम्पियन आहे ऐं अलमबरदार आहे, ऐं त हू दुनिया जे मुल्कनि में जिथे हुनखे ख़दशो हूंदो आहे या जिथे हुनखे इंफॉर्मेशन अची रही हूंदी आहे त को पॉलिटिकल टर्मोइल जे नतीजे में डेमोक्रेसी डीरेल थी सघे थी, त अमेरिका ही को अजीब ॻाल्हि न आहे ऐं को गैर रिवायती ॻाल्हि बि न आहे. अमेरिका हुतां वेही अहिड़ा बयान ॾींदो रहियो आहे, बट मूं अञा ताईं पाकिस्तान लाइ इहो स्टेटमेंट न पढ़ियो आहे. ठीकु आहे सर, कॉलर सां गॾु कांजूमल कोहली उमरकोट मां. जी कोहली साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. सर अली काज़ी साहब के मां अर्ज़ करियां थो त असां अमर शहीद रूपले कोहली जी जेका वरसी में मां हथ बि ॾिनो, मिलियो बि आहियां. सर इहे हुकूमत जेका आहे इहो सियासत, इहो हिननि जो कारोबार आहे, हिननि जो कारोबार आहे. पर असां ग़रीबनि जो छा थींदो? हेॾी वॾी महांगाई लॻी वई आहे ऐं असां कोहली क़ौम जेको असांजा लखनि जे तइदाद में सिंध में वोट आहिनि, असीं सभु पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा आहियूं. इहो असांखे कंहिं कमकार लाइ वञूं त असांखे छुटे नथा हणनि जेको. ठीकु आहे साईं. पीपल्स पार्टी खे वोट. कांजूमल साहब. कांजूमल साहब, हा ज़रूरु साईं, मुलाक़ात थी हूंदी. साईं चवनि पिया किथे मुलाक़ात हा थी हूंदी. हाणे ॻाल्हि ॾिसो, वरी हाणे इहो बहस आऊं हिन ते छा बहस कयां? तव्हांजा लखे वोट आहिनि त छा लखे वोट छा गॾिजी सॼी किथे वञी तव्हां कंहिं पॉलिटिकल हिकिड़े माण्हू जे चवण ते पॉलिटिकल का कंहिं बि सियासी पार्टी सां को तव्हां हिकिड़ो पॉलिटिकल डील कंदा आहियो? को हिकिड़ो या जेके लोकल हू छा पटेल हूंदा आहिनि उन्हनि जे चवण ते थींदो आहे? छा थींदो छा आहे? छा हिकिड़ो आम जेको कोहली आहे या भील आहे या जेको मगवाड़ आहे, जेको बि आहे, मुस्लमान आहे या ॿिया आहिनि, जेको आम थर में माण्हू वेठो आहे, उहो पंहिंजो वोट जो फ़ैसिलो पाण कंदो आहे? इहे वॾा सवालात आहिनि. छा हिते थर में जेका आहे पीरी मुरीदी जे नाले ते वोट न ॾिबो आहे? छा थर में जेको आहे पटेलनि जो असरु न हलंदो आहे? छा थर में जेको आहे उहो लोकल भोतारनि जो असरु न हलंदो आहे? छा थर में जेको आहे पैसनि ते वोटनि जी ॾे वठि न थींदी आहे? न थींदी हूंदी. ऐं मूं त सवाल कया आहिनि. पर इहो ॻाल्हि थी सघे थो कश्मीर में मूंखे केरु फोन, थर मां फोन हो, पर कश्मीर में केरु चए नई ॻाल्हि हुते कहिड़ी आहे, असां वटि बि हाणे क्वेश्चन इहो आहे त जेसि ताईं सिंध या पाकिस्तान, अगरि साईं सिंध जी ॻाल्हि करे पियो त पाण सिंध जी ॻाल्हि, जेसि ताईं वोटर पंहिंजे वोट जो पाण फ़ैसिलो न कंदो तेसि ताईं वोट हुन वोटर जी नसीब जा फ़ैसिला बि को ॿियो कंदो. सो हाणे जॾहिं ॾिसो न, आउं तव्हांजे चए ते वोट ॾेई आयुसि, हाणे तव्हांखे त मिली वियो जेको तव्हांखे खपंदो हो, मूंखे आसरो. अच्छा, ॿ ॻाल्हियूं रखजनि अगरि ते तव्हां असां ॿ टे मिंट आहिनि त हिकिड़ो त पंहिंजी सियासत सां रिलेटेड PTI जा राजा अज़हर साहब आहिनि, MP आहिनि हिते कराची मां, उन्हनि बाक़ाइदा हिकिड़ी वीडियो ॿाहिरि कढी आहे जंहिंमें हू बॉक्सिंग शॉक्सिंग कनि था, उन्हनि जे पोयां कारकुन वेठा, हू टाइगर फोर्स लाइ चवनि था त असांजी टाइगर फोर्स जेका आहे उहा तयारु थिए थी पई, ट्रेनिंग करे थी पई, इस्लामाबाद वञी जेको 27 तारीख़ ते अगरि कुझु थियो त मुक़ाबिलो कयो वेंदो मौलाना फज़ल रहमान जे जेका उन्हनि जी पंहिंजी फोर्स आहे उन्हनि सां. ऐं गॾोगॾु हिकिड़ी इंटरनेशनली जेका पंहिंजी ॻाल्हियूं हलनि पियूं त उनजे हिसाब सां अगरि जेका जीअं पाकिस्तान जो स्लांट चाइना जी तरफ़ आहे, अगरि जो हल्को फुल्को आहे बि या न आहे बि, अगरि नज़र बि अचे थो पियो त जंहिंजो बि स्लांट चाइना जी तरफ़ रहियो आहे, अगरि जे रीसेंट पास में ॾिठो वञे, थाईलैंड जी मिसाल खणिजे या श्रीलंका जी मिसाल खणिजे, बुरो ई नज़र थो अचे पियो.
अच्छा, पहिरीं ॻाल्हि त कराटे वारी त हाणे मश्करी आहे, छाकाणि त जेके फिज़िकल फिटनेस में जी ॼाण रखंदा आहिनि उनखे ख़बर आहे अॼु 23 तारीख़ ते अगरि साईं तयारी फिज़िकली फिट पियो कराए, कराटे सेखारे पियो, त 4 ॾींहंनि में ज़ाहिर 2 ॾींहं त वञण में लॻंदा, सो 2 ॾींहंनि में इलाही माण्हू फिट थी वेंदा। ऊंधो जेको उल्टो जेको आहे मसल पुल न थी वञे, थोरी आस्ते आस्ते एक्सरसाइज़ कनि। दरवेश माण्हू ॾिसो पॉलिटिक्स खे नॉन सीरियस कयो पिया। हू हाणे टाइम न आहे, हू जेको उनजो एडवाइज़र गिल साहब हू कहिड़ा लफ़्ज़ पियो इस्तेमालु करे, ऐं हू आउं तव्हांखे ॿुधायां त हू लफ़्ज़ ग़लति पियो इस्तेमालु करे, हुन कुझु ॿियो चइबो आहे ऐं उहो बि नथो चवणु चाहे। जेको हू बेवा लाइ इस्तेमालु करे पियो उहो न चइबो आहे। ऐं इहो पंजाबी जो जेको लफ़्ज़ एक्चुअली इस्तेमालु थींदो आहे बेवा लाइ, उहो बि पंजाबी जो लफ़्ज़ न आहे, ठेठ उर्दू जो लफ़्ज़ आहे। ठेठ उर्दू जो लफ़्ज़ आहे। अच्छा, चलो छॾियूं था ॻाल्हि मुख़्तसर, हाणे टाइम वॾा मौज़ू खोले छॾिया। श्रीलंका ऐं हिन जेको हाल आहे पाकिस्तान ज़रूरु ॾिठो हूंदो, ऐं बहरहाल अमेरिका जिन्हनि सां गॾु रहियो पाकिस्तान सां, पाकिस्तान जो हाल बि तव्हांजे साम्हूं आहे। सही, पंहिंजा अफ़ाल सुधारियो, रुगो ॿियनि ते भाड़ियो न। पंहिंजा अफ़ाल ठीकु हूंदा त सभिनी जी मदद बि कारगर थींदी, पंहिंजा अफ़ाल सुधरियल न हूंदा त का मदद बि तव्हांजी को फ़ाइदो न ॾींदी। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।